बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दोस्तों, अॼु असां पंहिंजो क्लास नंबर जेको 16 आहे उहो क्लास नंबर 16 पढ़ंदासीं। कलोके ऐं टियों के सब्जेक्ट में क्लास नंबर 15 पार्ट 1 पार्ट 2 पढ़ियो होसीं। अॼु असां क्लास नंबर 16 में ईंदासीं। पंहिंजी वेबसाइट ते ईंदासीं। उन खां पहिरियां मां तव्हां सभिनी खे ॿ शयूं ॾसे छॾियां। त सम्झो त 20% ॿार कनेक्ट कनि था वेठा। 20% 80% ॿार माना कनेक्शन में न आहिनि। कमु कनि था, ईअं त कमु नथा कनि, कमु था कयूं था वेठा सभु, पर का शइ सम्झ में अचे थी, का शइ सम्झ में नथी अचे। पोइ पुछणो आहे, उहो रेशो घटि आहे। मां जॾहिं नंढड़ो हूंदो हुउसि मां बि शकी थींदो हुउसि, साईं खां कीअं पुछां, शकी थो थियां, साईं सही सम्झंदो अलाए न सम्झंदो। पोइ उन शिकायत में घणियूं शयूं मिस थी वेंदियूं। सो इन जे करे शकी थियण जी ॻाल्हि न आहे। जेका शइ तव्हांखे नथी अचे सम्झ में, तव्हां माना त पुछा करे सघो था। ऐं ॿियो त किन नंढड़ियुनि ऐं कुझु छोकिरनि में मूंखे हींअर चयो CS असांखे सम्झ में नथी अचे। त नंढड़ियुनि लाइ मिसाल इहो आहे त जॾहिं नंढड़ियूं मुंहिंजियूं भेनरूं पहिरियों दफ़ो जॾहिं तव्हांखे तव्हांजी माउ चयो हूंदो तव्हां मानी पचायो, त उहा जेका मानी या अटो तव्हां ॻोठो हूंदो ऐं मानी जे खाधी हूंदी, त उन जा ॿई हथ पेट में ज़रूरु हूंदा। उहो अटो बि सही ॻोठल न हूंदो ऐं मानी त गोल त कोन हूंदी, पर उन में चीन जो नक्शो या इंडिया जो नक्शो या माना त अजीब क़िस्म जी मानी हूंदी। उहा आहिस्ते आहिस्ते तव्हां मानी पचाइणु शुरू कई, मानी सुठी पची। मानी खां पोइ तव्हां पराठा पचाइणु शुरू कया, पराठा सही पचायो। उन खां पोइ आलू वारा पराठा, कीमा पराठा, हर शइ तव्हां पचाइणु सिखी वियो। ईअं ई जॾहिं छोकिरा वॾा थींदा आहिनि त छोकिरनि जो पहिरियों घणे क़दुरु शौक़ु हूंदो आहे असां साइकिल हलायूं। नंढो ॿारु थींदो आहे, वॾो थींदो, साइकिल हलायूं। पोइ साइकिल हुनखे केरु कॾहिं कॾहिं सेखारी बि कोन्हे, उहो पंहिंजो पाण ई साइकिल ते माना गदी ते पेर रखी पेंडलनि में हलाईंदो आहे। पोइ कॾहिं माना त उन शौक़ में धक खाईंदो आहे, एॾा धक खाईंदो आहे, एॾा धक खाईंदो आहे, कॾहिं उनजे गोॾनि मां रतु रड़ियो पियो हूंदो आहे, कॾहिं उनजी ठूठ रड़ी पई हूंदी आहे, कॾहिं उनजो मथो रड़ियो पियो हूंदो आहे। पर उन धक मां, उन रत मां उहो शिकायत न कंदो आहे। उनखे छा कंदो आहे, ईअं हथ हणी रतु साफ़ करे छॾींदो आहे। पोइ रतु साफ़ करे छॾींदो आहे। घर वारनि खे नसींदो ई कोन्हे को त मूंखे को वॾो धक लॻो आहे। छो? उनजो शौक़ु आहे साइकिल सिखणु। साइकिल सिखणु उनजो शौक़ु आहे। उहो पंहिंजे शौक़ में धक बि खाए थो, पर ॾसे कोन थो घर में। शौक़ खां अलावा उनखे धक त लॻी ॾिसे त सॼो घर कुल्हे ते खणंदो रोई रोई त मूंखे धक लॻो आहे। पर जंहिं महिल शौक़ में धक लॻंदुसि न, उहो शौक़ वारो धक कंहिंखे बि न ॾसींदो। साइकिल हलाइणो पाण सिखी थो वञे, ओॾा मानी पचाइणु तव्हां सिखी था वञो। CS सिर्फ़ु साॻी शइ आहे। जंहिं महिल तव्हां प्रैक्टिस कंदव, कीप प्रैक्टिसिंग, त इहा शइ तव्हां लाइ ईअं ई आसान थी वेंदी जीअं तव्हांजी मानी पचाइणु या साइकिल हलाइणु, इंशाअल्लाह ताला। अॼु मां उन कोर्स खे जेको मां कल्ह तव्हांखे सम्झायो, अॼु मां थोरो उनखे अञा आसान करणु थो चाहियां। जेको डिव वारो सेक्शन हो, अच्छा हाणे मां डिव ते एॾो ज़ोर छो थो ॾियां? घणनि माना दोस्तनि मूंखे माना त कंहिं चयोसीं फ्लैक्स बॉक्स, उहो सुठो आहे। कंहिं चयोसीं डिव। हा, फ्लैक्स बॉक्स जदीद आहे, लेटेस्ट आहे, पर जेके डिव सम्झ में ईंदी, डिव ते कमु कयल हूंदो त फ्लैक्स बॉक्स ते कमु कंदो। इन जे करे फ्लैक्स बॉक्स जेको आहे उहो बाद में, पहिरियों तव्हां डिव ते ग्रिप हासिल कयो। हाणे मां डिव ते कुझु वेबसाइटूं मां खोलियां थो। USA टुडे। हाणे मां हीअ वेबसाइट खोली आहे, ठीकु आहे। हीअ वेबसाइट असांजी अॻियां अची वई। सही आहे। हाणे हिनखे मां कंट्रोल U थो हणां। कंट्रोल U हणी पेज सोर्स जा ॾिसूं था, ऐं हिनखे वरी पोइ असां कंट्रोल F डिव था हणूं। हाणे ॾिसो, इन हिकिड़े पेज में 257 डिव लफ़्ज़ यूज़ थियो आहे। 257। त हिनखे तव्हां अदद कयो, डिव ओपन, डिव क्लोज़, अदद कयोसि त 125 या 26 27 डिव हिकिड़े पेज, सिर्फ़ु हिन टुकड़े में
यूज़ थियूं आहिनि 127 डिव। वरी अगरि असां ॿी का छा अथसि नालो वेबसाइट खोलियूं था फॉर एग्ज़ाम्पल असां मां पंहिंजी खोलियां थो टे कलीग खोलियूं था ऐं इन खे मां कंट्रोल यू थो कयां ऐं कंट्रोल एफ करे डिव थो लिखांसि त मुंहिंजूं 1851 डिव हिकिड़े पेज ते 1851 डिव उनखे तव्हां ओपन ऐं क्लोज़ बंदि कंदासीं त हे 1851 ओपन क्लोज़ असां बंदि था कयूं त वञी 900 माना 920 930 डिव सिर्फ़ु मां हिन हिकिड़े पेज ते यूज़ कयूं आहिनि सम्झो था 920 खां 930 डिव हे स्लाइडर हलनि था पिया हे शयूं आहिनि हेॾा ही अची वई 920 खां 930 त जेका बि वेबसाइट हूंदी आहे उनजो जेको मेन HTML जो बुनियादी स्ट्रक्चर ढांचो जिते वेबसाइट बीहंदी आहे 80% डिव कमु कंदी आहे 80 खां 70% डिव कमु कंदी आहे यादि रखी छॾियो 80 खां 70% डिव बाक़ी तव्हांजो ॿियो डिव एॾो अहम आहे डिव खे सम्झणु एॾो अहम आहे ईंदासीं अॼु पंहिंजो जेको असांजो जेको क्लास आहे इन जे तरफ़ हिनखे मां बंदि थो करे छॾियां ऐं हे मां इंग्लिश में मथां ॾिनो आहे हुन जे हेठां सिंधी में बि लिखियो आहे सिंधी खां पोइ मां तव्हांखे PDF फाइल बि ॾिनो आहे हिनखे तव्हां डाउनलोड कयोसि डाउनलोड करे ओपन कयो हाणे हिकिड़ी शइ सम्झिजो HTML तव्हां पढ़ी आया आहियो ब्लॉक एलिमेंट डिव छा आहे ब्लॉक एलिमेंट आहे डिव हिकु ब्लॉक एलिमेंट आहे ऐं ब्लॉक एलिमेंट छा हूंदो आहे जिथे बि तव्हां उनखे डिव खे लॻाईंदव और सॼी रो कवर करे ईंदी साॻी तरह सां ॿिया HTML में ब्लॉक एलिमेंट कहिड़ा आहिनि साईं पैराग्राफ तव्हांजो ब्लॉक एलिमेंट आहे पैराग्राफ हूंदो हुनजे वेझा ॿियो कुझु बि कोन ईंदो सॼी लाइन पैराग्राफ में हली वेंदी 1 2 या 3 H1 तव्हांजो ब्लॉक एलिमेंट आहे H2 H3 H5 ताईं 6 ताईं तव्हांजा ब्लॉक एलिमेंट्स आहिनि अनऑर्डर लिस्ट तव्हांजी ब्लॉक एलिमेंट आहे ऑर्डर लिस्ट तव्हांजी ब्लॉक एलिमेंट आहे LI तव्हांजी ब्लॉक एलिमेंट आहे फॉर्म तव्हांजो ब्लॉक एलिमेंट आहे हेडर फूटर सेक्शन आर्टिकल नेव बार इहे सभु तव्हांजा छा आहिनि ब्लॉक एलिमेंट आहिनि मतिलबु तव्हां उन्हनि खे किथे बि यूज़ कंदव त बाय डिफॉल्ट उहो सॼो एरियो कवर करे छॾींदा लाइन वारो पोइ बाद में असां हुनखे CSS ते ई पोइ हुनजी साइज़ घटाईंदासीं पर बाय डिफॉल्ट उहो सॼी लाइन कवर कंदा पंहिंजे वेझो कंहिंखे बि न अचणु ॾींदा बाबा न हे सॼी जॻह मुंहिंजी आहे या सॼी जॻह मुंहिंजी आहे या बसि हिते मां आहियां जेसीं ताईं तव्हां असां हुनखे CSS जी मदद सां हुनजी साइज़ घटायो या हुनजे भर में ॿी का शइ रखो या वरी उनखे माना त डिज़ाइन कयो इहो आहे ब्लॉक एलिमेंट इन खां पोइ आहे इनलाइन एलिमेंट छा आहे हुन में छा आहिनि स्पेन आहे A आहे हाइपरलिंक टैग आहे इमेज टैग आहे स्ट्रॉन्ग टैग आहे EM टैग आहे नई लाइन वारो टैग आहे हाणे इहो छा थो करे मैंने जी डेफिनेशन मां हेठां सिंधी में लिखी आहे ब्लॉक जी छा आहे हिन ते ईंदासीं इनलाइन जी छा आहे इनलाइन आंसर हिकु अहिड़ो आंसर आहे जेको सिर्फ़ु ओतिरी वेकर वठंदो आहे जेतिरी हुनखे ज़रूरत हूंदी उहो नई लाइन ते कमु शुरू नथो करे मवाद साॻी लाइन में ॿिए मवाद सां गॾु फैलिजी वेंदो आहे इनलाइन आंसर आमतौर ते ब्लॉक में मवाद खे फॉर्मेट लाइ इस्तेमालु थींदा आहिनि मतिलबु कंहिं बि अखर खे तव्हां बोल्ड था कयो त जेको सिलेक्ट कंदो बसि सीधो ई बोल्ड थींदो बाक़ी अखर अॻियां पोयां साॻा हूंदा पोइ इन लाइन थी वियो इमेज लॻाईंदो किथे बि लॻाईंदो हुनजो अॻियां पोयां ॿी शयूं अची वेंदियूं आहे इमेज ते ई रहंदो ऐं हाइपर लिंक्स लॻाईंदो सॼी लाइन जे विच में 2 अखर बि हुनखे माना सिलेक्ट करे अंदरि लिंक विझी छॾींदो हाइपर लिंक करे छॾींदो
ॿिनि अखरनि ते बि अची वेंदी हाइपर लिंक मतिलबु उहे छा आहे इन लाइन एलिमेंट्स आहिनि ठीकु ऐं वरी ब्लॉक एलिमेंट्स छा आहे ब्लॉक एलिमेंट हिकु अहिड़ो आंसर आहे जेको पंहिंजे वालदेन जे कंटेनर जो मुकमल वेकर वठंदो आहे मतिलबु हिकिड़ो असां वॾी डिव ठाहीसीं मेन डिव उन खां पोइ नंढी डिव ठाहीसीं उहा फुल वठंदी मेन डिव फुल जॻह वठंदी माना 100% हुन वरिती हिकिड़ी लाइन सॼी कवर करे छॾी उनजो असां ब्लॉक ठाहियोसीं नंढो चाइल्ड डिव ठाही उन बि 100% ॿी लाइन ते ई अची वेंदी वरी उनजो चाइल्ड जो बि चाइल्ड ठाहियोसीं त वरी उहा बि अची वेंदी अगरि चाइल्ड सां गॾु उनजो भाउ वारी नई डिव ठाहीसीं त भाउ बि 100% वठंदो माना ब्लॉक डिव 100% वेकर वठंदी आहे हुन में मौजूदु मवाद अमूमी तौर ते तरतीब अच्छा पोइ नई लाइन ते शुरू थिए थो ब्लॉक आंसर जो आमतौर ते इस्तेमालु सेक्शन तक़सीम या मवाद खे ग्रुप में रखंदा कयो वेंदो आहे ब्लॉक एलिमेंट्स ज़ाहिरी ॻाल्हि आहे सेक्शन ठाहींदा आहियूं वेब पेज में वेब पेज कहिड़ो हुजे कीअं डिज़ाइन हुनजी ठहे वेबसाइट में असां छा बसि नालो डिव कीअं पढ़ंदासीं ब्लॉक कीअं पढ़ंदासीं कीअं पाण सम्झंदासीं उहो सॼो अॼोको सबक़ु आहे असांजो ऐं ब्लॉक हे साॻा मथे मां पहिरियां दसे छॾियो तव्हां पढ़िजो वधीक हे वरी छा अथसि नालो एक्स्ट्रा कुझु अथव HTML में माना त इनलाइन ब्लॉक एलिमेंट्स हे असां तव्हांजूं बुनियादी टिप्स जेके मां पंहिंजो को सोचे सम्झे कयो नेस्टिंग जो तजुर्बो कयो ब्लॉक आंसर में इनलाइन आंसरनि खे रखण जो तजुर्बो कयो पर इनलाइन आंसरनि में ब्लॉक आंसरनि खे रखण खां पासो कयो हिकु डिव ब्लॉक इस्तेमालु कयो हुन में स्पेन ऐं ए टेग जहिड़ा इनलाइन आंसर रखण जा तजुर्बा कयो सेक्शन में सोचियो जॾहिं वेब पेज ठाहे रहिया आहियो त हुनखे हिसनि जो जहिड़ो सोचियो डिव सेक्शन आर्टिकल सेक्शन ठाहिणु हेडर फुटर ठाहिणु सिखो इहे असां सुभाणे इनशाला सिखी वेंदासीं इहे तव्हां पढ़ी छॾियो ठीकु आहे हे सभु तव्हां पढ़ी छॾियो तव्हांखे घणी मदद ॾींदा हाणे अॼु अचूं था असां पंहिंजे VS कोड ते पहिरियों VS कोड ते VS कोड ते आयासीं ऐं हिते हिनखे असां BRT में नओं फाइल ठाहींदासीं हिनखे असां डिव जो नालो ॾेई थो छॾियां मां ठीकु आहे हिनखे सम्झाइण ख़ातिर तव्हांखे डिव जो नालो ॾेई छॾियोमांसि BRT ते आयासीं ओपन कयोसीं ऐं डिव सां खोलियो ठीकु आहे उहो हिकिड़ो फाइल ठहियलु आहे उहो सुभाणे असांखे यूज़ ॾींदो मां हिनखे ट्रायां हाणे हिन ते मां शिफ्ट आहे लॻाए छॾियोसीं हाणे अॼु जो जेको सबक़ु आहे त असां डिव काउंट कीअं कंदासीं केतिरियूं डिव आहिनि डिव खे जेसिताईं तव्हां काउंट करणु ऐं तरतीब ॾियणु न सिखंदो तव्हां अॻिते नथा हली सघो यादि रखी छॾियो जेतिरो तव्हां डिव खे सम्झंदव डिव खे तरतीब ॾियणु डिव खे काउंट करणु सिखंदव पोइ हाणे फॉर एग्ज़ाम्पल मां हिते बोर्ड था ठाहियूं असां हिकिड़ो बोर्ड नथा ठाहियूं असां डिज़ाइन था ठाहियूं फॉर एग्ज़ाम्पल हाणे हीअ हिकिड़ी डिज़ाइन आहे ठीकु आहे हीअ अची वई हिकिड़ी डिज़ाइन हाणे मां तव्हांखे चवां थो त हिकिड़ो मिंट सिर्फ़ु तव्हां हिन वीडियो खे पास करे सभु जेके बि शागिर्द हो उहे सभु मूंखे ॿुधायो त जेको बॉक्स मूं ठाहियो आहे हिन में टोटल डिव घणियूं आहिनि सभिनी सोचे वरितो हाणे असां ठाहियूं था सभु पंहिंजो पंहिंजो जेको जवाबु आहे उहो जेको बि सोचियो आहे तव्हां उहो सभु पाण वटि रखो हाणे असां ठाहियूं था त इहे डिव टोटल केतिरियूं थियूं सभ खां पहिरियां हे मां मेन डिव ठाही वॾो खांचो
मेन डिव ठीकु आहे मेन डिव वॾो पहिरियों खांचो ठाही उन खां पोइ छा ठाही मां उन खां पोइ ठाही मूं हीअ लाइन ठीकु आहे हीअ लाइन ठाही माना इन में अंदरि ॿी डिव ठाही ठीकु आहे माना डिव जे अंदरि हिकिड़ी डिव ठाही हाणे मां छा थो कयां हाणे मां छा कंदुसि जो हाणे मां वरी हिते अचां हाणे मां हिनखे हिते हीअं थो कयां सही आहे हिते करे ऐं हिन में ॾिसी किथे वई हिते मां लिखां थो होम ऐं हिते लिखां थो कॉन्टेक्ट हाणे मां चवां थो त हिन हिकिड़ी डिव में ॿ ॿिया खाना अची वञनि हाणे मां छा कंदुसि हाणे इहे जेके खाना आहिनि किथे मूं लिखिया आहिनि रो 1 में हाणे हीअ असांजी थी वई मेन डिव मथां उन जे विचां हीअ अची वई असांजी पहिरीं जेका आई रो 1 अची वई हाणे मां इन जे अंदरि वरी डिव ठाहींदुसि डिव होम एंड कंदुसि डिव डिव कॉन्टेक्ट हाणे हेसी ताईं मुंहिंजो इहो ठही हाणे हे मेन डिव ठही मेन डिव खां पोइ रो 1 ठही हीअ रो 1 ठही वई ऐं रो 1 खां पोइ माना हीअ असांजी ठही वई मेन डिव ऐं हीअ असांजो ठही वियो रो 1 ठीकु आहे रो 1 ठही पर इहा ख़ाली ठही आहे मेन डिव बि ख़ाली ठही आहे रो 1 बि ख़ाली ठही आहे हीअ असांजी ठही विया कॉलम रो 1 में रो 1 ख़ाली पाण पर हुन में अंदरि असां ॿिया ॿ विधासीं माना हीअ असांजी थी वई पेरेंट चाइल्ड चाइल्ड माना ही पेरेंट डिव आहे वॾी मेन डिव आहे हुन खां पोइ चाइल्ड चाइल्ड जे अंदरि हुनखे असां नंढी चाइल्ड ॿी डिव ॾिनीसीं एसी ताईं तव्हां सम्झी वेंदव ठीकु हाणे वरी हाणे मां चाहियां थो त हाणे वरी मां हिनखे हिते बि ऐं हिते बि ॾियां थो ठीकु आहे ऐं हिते मां लिखां थो फॉर एग्ज़ाम्पल सॉरी हिते असां लिखूं था ए हिते लिखूं था बी हिते लिखूं था सी हाणे चवंदो असां इहे डिव बि ठाहियूं असां हेठां मथां सेक्शन उहो ठाहे छॾियोसीं असां हे बि ठाहियूं अच्छा न सॉरी मां पहिरियां तव्हांखे जेको जवाबु ॾिनो उहो जवाबु असांजो हुयो ॿिनि जो मां उहे ठाहींदुसि पोइ हिन ते पोइ ईंदासीं त जवाबु त ख़बर पए हिते हिते आयासीं हिते असां लिखंदासीं ए ऐं हिते असां लिखूं था बी हिते असां लिखूं था ए हिते असां लिखियोसीं बी हाणे वरी असां वापसि ईंदासीं हाणे ॾिसो हेसी ताईं त असांजी माना छा ई रो 1 हाणे असांखे अञा ॿी ठाहिणी आहे रो 2 बि ठाहिणी आहे ही जेको बि सेक्शन आहे ही पहिरीं लाइन वारो जेको बि सेक्शन आहे इहो तव्हांजो सेक्शन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ही सेक्शन तव्हांजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रो 1 में आहे सम्झी वियो हे रो 1 आहे हींअर ताईं जेका असां ठाही आहे या रो 1 ठाही आहे रो 1 जे अंदरि कॉलम ठाहिया हाणे असां रो 2 जा कॉलम ठाहींदासीं ऐं बी डिव ठाहींदासीं हिन जी अचे थी ॻाल्हि सम्झ में मुंहिंजे ख़्याल में हिनखे असां बी करे छॾियोसीं ऐं वरी तव्हां मां अची वापसि माउस खणुसि हाणे असां ठाहींदासीं डिव ठीकु आहे डिव ठाहे छॾियोसीं डिव छा ठहियो हिनजी
रो 2 ठही आई है न। मेन पेरेंट डिव जी रो 2 ठही गई। रो 2 में छा है डिव ए डिव बी। हाणे असांजो हे सॼो हिन जो स्ट्रक्चर जेको आहे सॼो उहो माना त हिन जो स्ट्रक्चर हे जेको आहे ही ठही वियो असांजो। ही जेको हुते ठाहियो ओसागो हे ठाहियो, पर यादि रखो इहा डिज़ाइन न ठही आहे अञा, हे सिर्फ़ु हिन जो स्ट्रक्चर ठहियो आहे, ढांचो ठहियो आहे। सिर्फ़ु असां ढांचो ठाहियो आहे, डिज़ाइन असां हिन वांगुरु अॻिते कंदासीं। बाय डिफॉल्ट डिव जेका ठाहींदी आहे उहा डिव सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ढांचो ठाहींदी आहे। हिन वांगुरु अगरि तव्हां चओ था बॉक्स ॾियूं, बॉर्डर ॾियूं ऐं माना त सेक्शन ॾियूं त असां वरी CSS लॻाईंदासीं हिन में। फिलहाल तव्हांखे डिव सम्झणो आहे चङी तरह परफेक्ट नमूने सां। डिव सम्झी वियो माना ईअं सम्झो तव्हां माना त 80% HTML क्लियर करे छॾी सफ़ा। हाणे हे ठही वियो। हाणे तव्हां काउंट कंदासीं असां त असां डिव टोटल घणियूं ठहियूं। हाणे हिकु हे ॿ हे टे हे चारि, ठीकु आहे। हिकु ॿ टे चारि हे पंज हे छह हे सत। घणियूं डिव ठहियूं? 7। तव्हां घणियूं कयूं? कंहिं चयो हूंदो 4, कंहिं चयो हूंदो 5। ठीकु आहे, इहे घणियूं ठहियूं असांजियूं? 7 डिव ठहियूं। वरी साॻे नमूने सां हिनखे मां डिलीट करे थो छॾियां ऐं वरी हिनखे बि असां डिलीट करे था छॾियूं। वरी मां ॿियो थो ठाहियां थो त उन में असां ॾिसंदासीं। असां सेक्शन ठाहियोसीं मेन डिव, ठीकु आहे। मेन डिव ठाही ऐं मेन डिव जे अंदरि असां हीअं बि लकीर ठाहीसीं ऐं हीअं बि लकीर ठाहीसीं, हीअं बि ठाहीसीं ऐं हीअं बि ठाहीसीं। हाणे हिन जो असांखे स्ट्रक्चर ठाहिणो। वरी बंदि था कयूं, वीडियो खे पॉज़ कयोसि, पंहिंजो टाइम वठो, डिव काउंट कयो। डिव काउंट करे ऐं जवाबु पंहिंजो पाण ताईं रखो। असां ठाहियूं था त जवाबु अची वेंदो। सभ खां पहिरियां स्ट्रक्चर में तव्हां रो ॻणींदव 1 2 3। पहिरियां रो छॾाईंदासीं, रो बाय रो छॾाईंदासीं। सभ खां पहिरियां ईंदासीं डिव में। मेन डिव जेको पहिरियां सॼो बॉक्स मेन सॼो ठही आयो। मेन खां पोइ असां वरी ॿी हिकिड़ी डिव ठाहींदासीं। इहा डिव असांजी छा थी? रो 1। हाणे रो 1 कहिड़ी आहे? रो 1 हीअ आहे। मां तव्हांखे सम्झाईंदोमांव। हीअ रो 1 अथव, हीअ रो 1 आहे, ठीकु आहे। ऐं हीअ रो 1 आहे ऐं हीअ वरी कॉलम 1 बि थींदो असांजो COL1, हे COL2, हे COL3। हाणे वरी असां अचूं था डिव ते। रो 1 ठही वई। रो 1 जे अंदरि घणा कॉलम आहिनि? 3। 3 माना 3 डिव, ठीकु आहे। डिव फॉर एग्ज़ाम्पल कॉलम 1 थो लिखां, मूं नाला न लिखिया इनजे करे। डिव col2, डिव col3। सम्झी वियो हाणे? त हाणे ही असां मूं केसि ताईं लिखियो? हे सेक्शन हे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रो 1 जो आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रो 1 जो आहे। रो 2 ऐं रो 3 साॻी आहे। भला पोइ असां इन खे ई
कंट्रोल सी था कयूं, कंट्रोल वी था कयूं, कंट्रोल वी था कयूं। माना हाणे तव्हां ॾिसो असां जूं डिवूं घणियूं थियूं, डिवूं काउंट कंदासीं। हे असांजी थी 1, हे 2, 3, 4, हे 5। ठीक है, हे क्लोज टैग आहे, हे ओपनिंग आहे 6, 7, 8, 9। ठीक है, हे क्लोज आहे, हे ओपनिंग आहे 10, 11, 12, 13, 13 डिव, 13 डिव हिन खाने में ठहियूं। ॿ एक्सरसाइज़ूं मूं तव्हांखे करायूं। हाणे हिकिड़ी एक्सरसाइज़ मां तव्हांखे ॾींदुसि, थोरी ॾुखी ॾींदुसि, त उहा तव्हां कीअं था करे, न मां हिकिड़ो करायां थो, पोइ वरी मां तव्हांखे एक्सरसाइज़ ॾींदुसि। उहा एक्सरसाइज़ तव्हां वरी उन डिव जो इन हिसाब सां फार्मूलो ठाहे मूंखे सेंड कंदव। बाबा ॾिसो, पहिरियां तव्हां डिव ठाहींदव न, डिव ठाहे उन खां पोइ असां उनखे स्ट्रक्चर ॾींदासीं, पर पहिरियां तव्हां माना बुनियादी ढांचो ठाहिणु सिखियो आहे न। बुनियादी ढांचो तव्हां सिखी वेंदव त उन खां पोइ असांखे स्ट्रक्चर ॾियण में देरी कोन लॻंदी। CSS तव्हां जीअं पाणी पीअंदा आहियो न रमज़ान में, शरबत ते था किरो न, ईअं तव्हांखे CSS सेखारींदासीं। दुआ कयो तव्हां, CSS तव्हां यादि हाफ़िज़ थी वेंदो। हिनखे मां डिलीट थो करे छॾियां। वरी हाणे मां नई डिज़ाइन थो ठाहियां, कलर फिको था ॾियूंसि। हाणे हिते तव्हां चङो साईं हर साॻी थो ठाहे, हा न, हाणे साॻी कोन थो ठाहे। हाणे हिते, हाणे तव्हां मूंखे डिवूं ॻणे ॾियो, वरी वरी डिवूं ॻणियो, काउंट कयो, काउंट बि कयो, ऐं वरी पोइ कमेंट में, यूट्यूब वारे कमेंट में पंहिंजा पंहिंजा जवाब लिखिजो। साईं मां हेतिरा काउंट कया ग़लति थियो, मूं हेतिरा काउंट कया सही थियो। ईमानदारी शर्त आहे, ईमानदारी शर्त अथव। सिखण में ईमानदारी कयो, बाक़ी हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, पर सिखण में मां ईमानदारी पूरी पूरी करे। जवाब तव्हां कमेंट बॉक्स में ज़रूरु ॾिजो यूट्यूब ते, या वरी त मूंखे ॿुधाइजो त ख़बर त पए न तव्हां माना केतिरो वठो था पिया सबक़ खे, त सम्झ में अचे थो नथो अचे। हाणे हे तव्हां वीडियो पास करे तव्हां कयो हूंदो। हाणे हिन खे असां डिवूं ठाहियूं था, हिन जो असां स्ट्रक्चर ठाहियूंसि। हिनखे ठाहियांसि, हितां मां हे सॼी डिव ठाहे छॾी। अच्छा, हिन ते कुझु न कुझु लिखी बि छॾियां। फॉर एग्ज़ाम्पल मां तकिड़ो तकिड़ो हिते लिखूं बि था, त जीअं वरी थोरो सम्झ में पिया अचनि, लिखणु ज़रूरी आहे। हाणे हिन ते मां लिखां थो AS, हिन ते BC, हिन ते ASDF, हिन ते EF, हिन ते FG। त थोरो तव्हांखे ईज़ी लॻंदो। हाणे मूंखे इहे लिखणा आहिनि। डिव एंटर करे छॾियो, मेन डिव ठही वई। हाणे रो 1 छॾाईंदासीं, रो 1 ठही वई। रो 1 में कॉलम आहिनि, AS ऐं BC कॉलम आहिनि। डिव AS एंटर, डिव BC, ॾिसो AS BC रो 1 में ठही आहे। वरी असां ईंदासीं ASDF, या ASDF खे छा कंदासीं, तव्हां मां 70% इहो सोचींदा हूंदा त असां पहिरियां डिव ठाहींदासीं। ठीकु आहे, डिव जे अंदरि डिव ठाहींदासीं, उते असां लिखंदासीं ASDF। ईअं ई न, ईअं न आहे। ईअं छो न आहे? छो जो जॾहिं तव्हां डिव ठाहे, डिव जे अंदरि डिव था ठाहियो, त मतिलबु तव्हां हुनखे का न का सेक्शन था ॾियो, को कॉलम था ॾियो, कुझु बि ॾियो था। पर हिन में त कॉलम आहे कोन, डिव जे अंदरि डायरेक्ट लिखियलु आहे ASDF। त पोइ थींदो छा, असां हिन खे अंदरि डिव खे कटींदासीं।
अंदरी div खे कटे छॾींदासीं। ठीकु, असां div लिखंदासीं, इते ई ASDF लिखंदासीं। सिंपल, छो जो मुंहिंजी div आहे, div जे अंदरि को बि खानो कोन्हे, का बि शइ कोन्हे, डायरेक्ट ASDF मूं लिखियो आहे न। पर तव्हां बि div ठाहे डायरेक्ट ASDF लिखंदव। वरी तव्हां एंटर कयो, वरी हाणे असां रो 3 ते आयासीं। div ठाहीसीं, div में पहिरियां रो 3 जी div ठाहीसीं, हाणे रो 3 जी div छॾाई त हाणे ईंदासीं असां कॉलमनि ते। div EF div FG। हाणे रो काउंट कयो, तव्हां पंहिंजो जवाबु पंहिंजो दिलि में सांढे छॾियो। 1 2 3 4 5 6 7 8 8 div। घणियूं div आहिनि? 8। 1 2 3 4 5 6 7 8 div। कंहिंजो जवाबु सही थियो मूंखे ॿुधाइजो ज़रूरु। मूंखे बि ख़बर पए महापुरुषनि खे केतिरी ॻाल्हि सम्झ में अचे थी पई। हाणे वरी असां ईंदासीं एक्सरसाइज़ ते। मां तव्हांखे एक्सरसाइज़ छॾी आहे, त हाणे तव्हांजो मूंखे इन ई माना यूट्यूब वारे पेज ते ई तव्हां माना हुन ते ठाहे उन ते ई तव्हां पंहिंजो जवाबु लिखी छॾींदव। ठीकु आहे, उन यूट्यूब पेज ते ई लिखंदव जवाबु। इन जो कोड स्ट्रक्चर ठाहे हेठां टोटल नंबर ऑफ डिव्स, टोटल स्ट्रक्चर ठाहे उहो कमेंट में लिखंदो, हेठां टोटल नंबर ऑफ डिव्स। हाणे हे मूं ठाहियो, इन खां पोइ असां हिकिड़ी लखी ॿई ॾींसीं हीअं, ऐं ॿी लकीर बि हीअं ॾिनीसीं, हिते हिते हिते। ठीकु आहे, हिते। हाणे ही तव्हांजी सुभाणे जी एक्सरसाइज़ आहे। पंहिंजी कॉपी ते या छपारी ठाहे छॾियो, डिव ठाहिणु शुरू कयो, टोटल डिव ठाहियो, डिव जो स्ट्रक्चर ठाहियो, स्ट्रक्चर ठाहे टोटल डिव काउंट कयो, कमेंट बॉक्स में अचो ऐं पंहिंजो कोड पेस्ट कयो। कोड पेस्ट करण खां पोइ इन ते तव्हां पंहिंजो पंहिंजो डिव केतिरियूं यूज़ कयूं आहिनि उहे असां इन ते ईंदासीं, पंहिंजो नंबरिंग ॾींदासीं त नंबरिंग डिव में केतिरियूं यूज़ कयूं। ठीकु आहे, हाणे वरी असां अचूं था प्रैक्टिकल। प्रैक्टिकल किथे? प्रैक्टिकल लाइफ ते। हाणे हिन जी मूंखे ज़रूरत फ़िलहालु आहे, हिनखे मां न, हिन जी आहे ज़रूरत। हिनखे असां मिनिमाइज़ था कयूं, VS कोड खे अचूं था वेबसाइट ते, ऐं असां ईंदासीं USA। SIOT मां तव्हांखे कराए छॾी, कंहिं ते था अचो? USA टुडे ते था अचो, USA टुडे ते। हाणे हिन जो अगरि मां मिसाल जी ॻाल्हि तव्हांखे काउंट करायां डिव, तव्हां डिव कीअं तव्हां सम्झंदव? किथे किथे ब्लॉक लॻल आहिनि, डिव या ब्लॉक, डिव ब्लॉक लॻंदो, ब्लॉक में अंदरि डिव लॻंदी, डिव ब्लॉक, ॻाल्हि साॻी थी वई। हाणे किथे किथे असांजा हिते डिव लॻल आहिनि, ॾिसो हाणे डिव लॻल आहिनि। पर बाद में स्टाइलिंग में हिन हुनखे अलॻि हिते डिव लॻल आहे, हे हिनखे कोड खे डिव लॻाई आहे, हे हिते डिव लॻल अथव, हीअ अलॻि डिव आहे, हीअ अलॻि डिव आहे, हे अलॻि डिव आहे, इन जेका हाईलाइट वारो अलॻि अथव, हीअ अलॻि डिव आहे, हीअ अलॻि डिव आहे,
ही बि अलॻि div अथव, ही बि अलॻि div आहे, ही बि अलॻि div आहे, ही बि अलॻि div अथव, ही बि अलॻि div अथव, ही बि अलॻि div अथव, ऐं ही बि अलॻि div अथव, ही बि अलॻि div आहे, पर हिन में अंदरि वरी ही अलॻि div आहे, ही वरी अञा अलॻि div अथव, ठीकु आहे, ही अलॻि div अथव, अच्छा इन में बि अंदरि ही बि अञा अलॻि div अथव, ही सेक्शन ऐं विच में जेके अखर आहिनि इहे बि अलॻि div अथव, वरी त तस्वीर ते ईंदासीं, तस्वीर अलॻि div आहे, ही अलॻि div अथव, ही अलॻि div आहे, ऐं ही बॉक्सिंग अलॻि div लिखियल अथव, ऐं हे डेट टाइम वरी अञा सॉरी हिनखे थोरो डेट टाइम वरी अञा आहे अलॻि div, अहिड़े तरीक़े सां हीअ तस्वीर अलॻि div आहे, हीअ अलॻि आहे, हीअ अलॻि आहे, ऐं हीअ अलॻि आहे, सम्झी वियो, ऐं ही वरी अलॻि आहे हितां, ही अलॻि आहे, हे हिते अलॻि आहे, हिते अलॻि आहे, ऐं हिते अलॻि, हिते हिकिड़ो मेन div आहे, मेन div जे अंदरि हिन ठाही आहे, वरी हेॾां ही ठाही अथई, ऐं हे तस्वीर ठाही आहे। हाणे ॾिसो असां माना त हिकिड़ी वेबसाइट जो जेको बुनियादी स्ट्रक्चर हुयो उहो असां बुनियादी स्ट्रक्चर ठाहियासीं। हाणे अगरि केरु तव्हांखे चवे त बाबा मूंखे अहिड़ी USA टुडे जी डिज़ाइन जहिड़ी वेबसाइट ठाहे ॾियो, ठाहे ॾींदो, हा साईं, छो न ठाहींदासीं, ठाहे ॾींदासीं, पैसा ॾियो, ऑर्डर लॻायो, असां कमु करे ॾींदासीं, साईं तव्हां असांखे टेस्ट ॾियो, असांखे आज़मायो, असां करे ॾींदासीं, त दोस्त आहे चैलेंज थो ॾिए, हा मां करे ॾींदुसि, ठाहे ॾींदो, ठाहींदो जॾहिं जॾहिं तव्हां div खे सम्झंदव, div सेक्शन ठहणु, ब्लॉक ठहणु, div में ब्लॉक ठहियल आहिनि, सभु ब्लॉक ठाहिया आहिनि, इन्हनि खे तव्हां सम्झंदव तॾहिं। वरी जे अगरि ॿी वेबसाइट ते था अचूं, हैंड्स वारनि जी था अचूं त ॾिसो हैंड्स वारनि जी उन ॾींहुं त कोन पई खुले वेबसाइट, असांजे इंटरनेट जो इशू हो, अॼु खुली आई आहे, हुनजो असां अचूं था पंहिंजे वेब पेज ते, होम पेज ते आयासीं। हाणे हिननि जी वेबसाइट खे थोरो असां ॾिसूं, हाणे हैंड्स वारनि जी असां वेबसाइट जो स्ट्रक्चर थोरो सम्झूं था, खे त माना खणी आयासीं हेठि, ॾिसो हिनजो पहिरियां हिन पेज खे मथे हिसे खे मां सम्झो आहे, हाणे मथे हिसे जो हे हिनजो मेन हिकिड़ी div आहे, ठीकु आहे, इन में मेन div में हिन हीअ div ठाही, हेॾां सॉरी हेॾां हीअ div अलॻि थी वई, हीअ div हिन में अलॻि आहे, हे स्पेस हिन ख़ाली छॾियो आहे, ठीकु आहे, हिते फ़ोन नंबर वारी div अलॻि आहे, सोशल आइकॉन जी अलॻि आहे, हीअ div डोनेट नाउ जी अलॻि आहे, बटणनि जी हे हिन अलॻि रखिया आहिनि, कैटेगरी वाइज़ रखिया अथसि, हे अलॻि आहे, ऐं ही हिन माना हीरो सेक्शन छॾियो आहे, हे इन में बि ज़कात कैलकुलेटर जो अलॻि आहे, डोनेट नाउ जी अलॻि div आहे, हीअ अलॻि div आहे, इहे सभु डिवूं हिन अलॻि रखियूं, ॾिसो हीअ तस्वीर मटिजे थी पई, उहे सभु शयूं उते आहिनि, सिर्फ़ु तस्वीर हली थी वञे, बाक़ी शयूं उते जी हुजनि, माना उहा हिकिड़ी अलॻि div ठहियल आहे, सिर्फ़ु तस्वीर रोटेट पई थी करे, तव्हांखे ईअं लॻंदो हूंदो त अखर भलिया था, माना अखर पर ॾिसो साॻी साइज़ ते था अचनि, अखर फ्री माना एनिमेशन वठी साॻी हंधि था अचनि। हाणे ही हिन जूं टोटल आहिनि डिवूं, हिननि खे डिलीट था कयूं, ॿिए सेक्शन में था अचूं, हिते आयासीं हिन जे सेक्शन ते, थोरो हाणे सही आहे,
100% सही आहे। हाणे वरी असां आयासीं या 100%, हाणे हिते आयासीं। हाणे हीअ हिननि जी अलॻि डिव थी वई, हे हिननि जो माना त H1 अलॻि थी वियो, हे हिननि जो पैराग्राफ अलॻि थी वियो, हे हिननि जी इमेज टैग अलॻि थी वियो, हे हिन जी ज़कात कैलकुलेटर अलॻि थी वियो, ऐं हे हिननि जो अलॻि थी वियो। हीअ बि CSS ते ठहियल आहे। हे जेके गोल तव्हां ॾिसो था न वेठा, हे बि CSS ते ठहियल आहे। हे बि असां ठाहिणु सिखंदासीं। हीअ हिन जी डिव अलॻि थी वई, 1 2 3 4 5 6 7 8। हीअ डिव बि हिननि अलॻि ठाराई आहे। वरी असां ईंदासीं हिन जे टे सेक्शन ते। टे सेक्शन में हिन में आयासीं, हिन खे असां डिलीट था कयूंसि। वरी मां हिते ईंदुसि त हिननि जो हीअ अलॻि आहे, सॉरी, ऐं हीअ हिन जी मेन थी वई। मेन में अंदरि हिन अलॻि ठाही, हीअ अलॻि ठाही। हीअ हिननि जो मेन थी वियो। हिते हिकिड़ी हे डिव आहे, हे हे सभु CSS जा ठहियल आहिनि। हिते 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 रीड मोर अलॻि आहे, हे रीड मोर अलॻि आहे, हे रीड मोर अलॻि आहे। हे जेके हेठि अचनि था इहे अञा अलॻि आहिनि। हाणे उमेद त एसी ताईं तव्हां डिव ब्लॉक्स खे सम्झी विया हूंदो चङी तरह। हाणे ॾिसो न, सिखो अव्हां था, कमु अव्हां था कयो, स्किल्स अव्हां जा आहिनि। जेतिरो डीप तव्हां वेंदव टॉपिक टू टॉपिक, तव्हां ओतिरो फ़ाइदो वठंदव। अगरि तव्हां ॾिसो न, जेतिरो घणो स्टडी कंदव, जेतिरी घणी प्रैक्टिस कंदव, ओतिरा घणा क़ाबिल थींदा। मुख़्तलिफ़ वेबसाइटुनि खे ॾिसो, उन्हनि जे स्ट्रक्चरनि खे ॾिसो, उन्हनि जी डिव खे ॾिसो, सोचियो सम्झो, उन्हनि खे पोइ क्लोन करणु असां सिखंदासीं, साॻी डिज़ाइन ठाहिणु सिखंदासीं, उन्हनि खे सेट करणु ठाही सिखंदासीं। तॾहिं तव्हां सुठा माना डिज़ाइनर थींदव। तॾहिं तव्हांजो माना हिकिड़ो दिमाग़ु खुलंदो, अकुलु माना त को खुलंदो। ऐं इन जे करे मां बार बार चवंदो आहियां तव्हां प्रैक्टिस कयो। प्रैक्टिस खां सवाइ का बि शइ न आहे। ऐं घणनि दोस्तनि मूंखे चयो आहे असां लैपटॉप वरिता आहिनि, तमामु सुठी आहे। घणनि ईअं न बि वरिता आहिनि, कुझु ॿार आहिनि स्पेशली जेके असांजा ऑनलाइन वारा आहिनि, उन्हनि खे मां चवंदुसि त बाबा हाणे ॾिसो, असांजो कमु आहे तव्हांखे चङी तरह सेखारणु। उन खां पोइ तव्हांखे मार्केट में इंट्रोड्यूस, मार्केट में अची वेंदो, पोइ तव्हांखे असां तव्हांजी स्किल्स मां पैसा कमाइण, रोज़गार वठणु सेखारींदासीं। तव्हां कोशिशि कयो त हाणे हल्को फुल्को तव्हां को न को पंहिंजो लैपटॉप वठण जी कोशिशि कयो, त जीअं वरी असां ॿिया जेके नौजवान आहिनि, ॿिया जेके शागिर्द आहिनि, उन्हनि खे बि मौक़ो ॾेई सघूं। साॻियो नियाणियुनि खे बि मां इहा ई सलाह ॾींदुसि त हल्को फुल्को पंहिंजो लैपटॉप या कंप्यूटर वठी छॾियो। कंप्यूटर खां वरी लैपटॉप सही आहे, हिन कम लाइ लैपटॉप सही आहे। भला कंप्यूटर बि हुजे, कोई इशू न आहे, पर हुजे ज़रूरु जंहिं ते तव्हां प्रैक्टिस कयो। बजाए तव्हां स्नैप जा, फेसबुक जा, यूट्यूब जा माना गाना रील मज़ाक चवण खां सुठो आहे पंहिंजो पाण ते वक़्तु लॻायो, पंहिंजो पाण ते टाइम लॻायो, इन्वेस्ट कयो पंहिंजो पाण ते। कारोबार में असां इन्वेस्ट कंदा आहियूं न, 5 लख 6 लख विझी छॾींदा आहियूं कंहिं बि कारोबार में, पोइ वरी असां उन मां कढंदा आहियूं, रोज़ी कढंदा आहियूं, मुनाफ़ो कढंदा आहियूं। ईअं तव्हां पंहिंजो पाण ते कारोबार कयो। कारोबार पैसनि जो न, कारोबार वक़्त जो कयो। पंहिंजो पाण ते वक़्तु लॻायो, उहो तव्हांजो कारोबार आहे। को न को वक़्तु ईंदो जंहिं महिल उहो तव्हांजो जेको तव्हांजो लॻायल वक़्तु हो न, तव्हांजी रोज़ी रोटीअ जो सबबु बणंदो, तव्हांजा माली मुश्किलातूं हल कंदो, तव्हांखे क़ाबिल बणाईंदो, तव्हांजी ज़िंदगी संवारींदो। तेसिताईं असां अची वियासीं डिव जो क्लास। टेस्ट तव्हांखे यादि अची वई, ऐं असांजा जेके पंहिंजो असाइनमेंट युवा तव्हांखे अची वई। सो उमेद थो कयां तव्हां बाक़ी ज़िंदगी रही त सुभाणे या क्लास में असां गॾु हूंदासीं। तेसीं ताईं मूंखे इजाज़त ॾियो। इंशा अल्लाह ताला ज़िंदगी रही त ॿिए क्लास में तव्हां सां गॾु हाज़िर थींदुसि। अञा कोर्स खे सोलो कंदासीं, सिर्फ़ु तव्हांजो साथ हुजणु ज़रूरी आहे। ऐं ओतिरो रिस्पॉन्स तव्हांजो जेतिरो मूंखे मिलंदो आहे त मूंखे पाण ख़ुशी थींदी आहे त जेको असां सम्झायूं था वेठा, या जेका महिनत असां कयूं था वेठा,
और महिनत ॿार चङी तरह पढ़नि पे वेठा था। ॾिसो मां हर रोज़ु 4 खां 5 पेज लिखंदो आहियां, सिंधी अलॻि इंग्लिश अलॻि। उन खां पोइ हींअर वेठो आहियां मां तव्हां लाइ कोर्स रिकॉर्ड थो कयां, वेठो टाइम थिए थो कयां। ऐं उन खां पोइ मां छा अथसि नालो वरी तव्हांजो माना त जेके तव्हांजा सुवाल जवाब उन्हनि लाइ बि वेठो हूंदो आहे। पोइ माना पंहिंजी ज़िंदगी जा 8 महीना या साल हिन कम लाइ मुख़्तस करे छॾियो। हालांकि मां बि वेब डेवलपर आहियां, मूंखे बि आर्ट ईंदा आहिनि, मूंखे पंहिंजो कमु करिणो आहे न, मूंखे कहिड़ो लाचार मां तव्हां ते फोकस कयां। पर मुंहिंजी हिकिड़ी दिलि थी चवे त मां जेको मां पंहिंजो सवाबु कढणु थो चाहियां, पंहिंजो ख़ैरु पंहिंजी ज़कात आहे मुंहिंजी वक़्त जी, उहा मां कढणु थो चाहियां। मां तव्हां लाइ कढां थो वेठो, मां तव्हां लाइ कढां थो वेठो। ऐं बिलीव कयो मुंहिंजो ॿियो कमु जेको वेब डेवलपर जो आहे, मां बिलीव कयो मां साइट ते करे छॾियो आहे स्पेशली फॉर दिस कोर्स। हिन कोर्स जे करे मां इहे सभु कम फ़िलहालु साइट ते करे छॾिया आहिनि। त मां चाहियां थो त मुंहिंजा जेके सिंधी भाइर आहिनि, हिकिड़ो जेको वॾो गेप आहे, खलाउ आहे, वॾो खलाउ आहे असांजी हिन फील्ड में सिंधियुनि जो, उहो पूरो थी वठे। ईअं छो आहे, ईअं छो आहे त हिकिड़ो भली सभु सिंधी आहियूं, पर हिकिड़ो ऑफिसर जो पुटु सॉफ्टवेयर इंजीनियर आहियूं की हारी जो पुटु वरी बि हारी आहे। न, हारी जा पुट बि सॉफ्टवेयर इंजीनियर थियनि। भली तव्हां वटि यूनिवर्सिटियुनि जा पैसा न आहिनि, भली तव्हां वटि माना त हुननि जा पैसा न आहिनि, इंटरनेट आहे तव्हां वटि, कंप्यूटर आहे, मोबाइल, तव्हां वटि स्किल त ओतिरा हुजनि। ज़रूरी थोरी आहे तव्हां वटि डिग्री न हुजे, ज़रूरी थोरी आहे तव्हां वटि पनो न हुजे। तव्हां वटि स्किल आहे, तव्हां वटि हर शइ आहे। हिकिड़ो डिग्री वारो आहे जंहिं वटि स्किल कोन्हे, की तव्हां वटि डिग्री कोन्हे पर तव्हां वटि स्किल आहे, केरु घणो काराइतो आहे, उहो जंहिं वटि स्किल आहे। डिग्री फ़र्क़ु कोन थी करे साईं, डिग्री त पोइ हाणे बीबी मां नाला कोन थो खणां, सिंध जा केतिरा माना त छा अथसि नालो सिंध हुकूमत तरफ़ां माना इदारा ठहियल आहिनि जेके उन्हनि लाइ रोज़गार ठाहे छॾिया आहिनि। तव्हांखे महीने ते पैसा बि ॾियनि था ऐं चवंदा अचो IT करायूं, अचो तव्हांखे हे करायूं, हो करायूं, हो करायूं। तव्हांजा पैसा खड़ा आहिनि ऐं तव्हांजे सेंटर वारनि जा पैसा बि खड़ा आहिनि। ऐं जॾहिं चवंदा कारकर्दगी ते, उहो चवंदासीं पेपरनि में असां 5 लख वेब डेवलपर तयारु करे छॾिया, 5 लख। कुझु बि कोन्हे, का शइ कोन्हे, का रुॻो बुख बदहाली ठगी करप्शन आहे साईं। जंहिंखे जिथे वारो अचे थो कमु टपायूं वेठो आहे, उन शइ खे छॾियूं था, उहो अलॻि बहस आहे। असां पंहिंजी क्लासुनि ते फोकस कंदासीं, प्रैक्टिस कयो। जेका शइ सम्झ में न अचे मां हाज़िर आहियां, इंशाअल्लाह ताला वरी सुभाणे गॾु हूंदासीं।